सजावल में गोठ सुखपुर वासियन जो मंशियात आंकड़ा ऐं ॿियनि समाजी बुराइन ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब सजावल वेझो यूनियन मुरादपुर जे गोठ सुखपुर जे रहवासियन हाजी मीर बहर, गुलाम कादिर खुदा बख्श, रजब अली ऐं ॿियनि प्रेस क्लब सजावल अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त गोठ सुखपुर में मंशियात, जुआ, आंकड़ा ऐं कचे शराब जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं जे करे नौजवान नसल समाजी बुराइन जे वर चढ़ी वियो आहे। उन्हनि चयो आहे त कुझु वक़्त असांजा बेरोज़गार छोकिरा गुटका फरोशी कंदा हुआ, जिन खे असां बिल्कुलु अहिड़े कुधे कारोबार खां रोके छॾियो आहे, पर कुझु बाअसर माण्हुनि पारां ॻोठ में अहिड़ो कारोबार उरूज ते हली रहियो आहे। असांजे मना करण ते हुननि असां ख़िलाफ़ वावेला मचाए छॾी आहे। हुननि एसएसपी सजावल सैयद इमदाद अली शाह खां मुतालबो कयो आहे त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ मां मंशियात, जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइनि जो ख़ात्मो आंदो वञे।